नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे ठुल का ख़बर ॾींदा ठुल जे ॻोठ अज़ीज आबाद जे ॻोठाण बाहु खोसो पुलिस जी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी अब्दुल सत्तार गोलो, पीर बख्श गोलो, मसमात सुगर समेत अनवर खातून ऐं ॿियनि कई। मुज़ाहिरनि जो चवणु हो त 3 ॾींहं अॻु असांजे घर मां चोरी जे इरादे में चोर मोहम्मद खान खोसो ऐं इज़ार खोसो दाख़िल थिया हुआ। असांजे सुजाग थियण ते असां मथां फायरिंग कई। फायरिंग सबबु असांजी मेह खे गोली लॻी जेका तॾहिं ते फौत थी वई। अहिड़ो इतला पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस मेह खणाए वई ऐं असांजी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो त केस में मोहम्मद खान खोसो इज़ार खोसो मथां दाख़िल थियो आहे। बाद में पुलिस रिश्वत एवज़ इन्हनि चोरनि खे गिरफ़्तार नथी करे। राति चोरनि ॿीहर असांजे मथां फायरिंग करे हमलो कयो ऐं केस तां हथ खणण जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरनि चयो त मोहम्मद खान खोसो ऐं उनजे साथी इज़ार खोसो खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।